जामशोरो इताद अॻवान पीर नदीम शाह जीलानी चयो आहे त जामशोरो इताद ऐं सिंध पालारी इताद ख़िदमत वारे जज़्बे ते यकीन रखे थो। इहो ई पैगाम खणी कोस्तान वासियुनि वटि आया आहियूं त असांजे उम्मीदवारनि खे कामयाब बणाए भोतार के निज़ाम खे शिकस्त ॾियो। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॻोठ काठ पालारी में यूनियन काउंसिल सरी जे उम्मीदवारनि जी कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे कयो। पीर नदीम शाह जीलानी वधीक चयो त कोस्तान जे माण्हुनि असांजे बुज़ुर्गनि सां सदाईं निभायो आहे। हाणे बि असांखे इहा ई उमेद आहे त हू असांजे उम्मीदवारनि खे मायूस न कंदा। हीअ वेड़ अवाम जे हक़नि लाइ विड़ी रहिया आहियूं, जेका रुॻो वोट वसीले ई विड़ी सघिजे थी। अवां जी तकलीफ़ ऐं बेरोज़गारी खे ॾिसी साबित थिए थो त गुज़िरियल इक़्तिदारी धुर तव्हां जे लाइ हिन महिल ताईं कुझु बि न कयो आहे। हाणे बार बार उन्हनि खे आज़माइण खां बहितर आहे त जामशोरो इताद ऐं सिंध पालारी इताद जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई ताले ते ठप हणी कामयाब करियो। हिननि जी कारकर्दगी जा ज़िम्मेवार असां हूंदासीं। इन मौक़े ते सिंध पालारी इताद जे सदर डॉक्टर अनवर पालारी ख़िताब कंदे चयो त M9 मोटरवे ते मौजूद ही पालारी बिरादरी जा मसइलनि सां भरियल ॻोठ ॾिसी महसूस थिए थो त भोतार तरफ़ां पालारियुनि खे हमेशह लाइ तइलीम, सिहत, रोड रस्तनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखण जो पको पह थियल आहे। 40 सालनि जे इक़्तिदार में भोतार चाहे हा त पालारी बिरादरी जे ॻोठनि खे बुनियादी सहूलियत ॾिए हा, पर अञा ताईं हिन पूरी पटीअ में का बि बुनियादी सहूलियत मुयसरु न आहे ऐं हितां जो को बि माण्हू आला तइलीम हासिल करे न आहे सघियो, छो त तइलीम ई भोतार के निज़ाम जो ख़ात्मो आणे सघे थी। जंहिं करे तव्हांखे तइलीम खां महरूम रखी रुॻो आसरनि ऐं ॾटनि ते वोट वठी अव्हांखे पुठिते पयल गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गाइण ते मजबूर रखियो वियो आहे। हेतिरा कारखाना, ज़मीनूं ऐं मैदनी वसीला हूंदे बि हितां जे माण्हुनि खे हर सहूलियत खां वांझियल रखियो वियो आहे। पर सिंध पालारी इताद हाणे सुजाॻी ऐं सचाई जो पैगाम खणी तव्हांखे जाॻाइण लाइ अची चुकी आहे। हिन भेरे सिंध पालारी इताद ऐं जामशोरो इताद जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई ताले ते ठप हणी भोतार के निज़ाम मां पंहिंजी जान छॾायो। इन मौक़े ते मलक चंगेज़ खान, हाजी मोहम्मद रमज़ान खान पालारी, सरदार कांबो खान बिरहमानी, पीर मोहसिन शाह जीलानी, डॉक्टर अलीदोस पालारी, कलो खान पालारी, मुखी रूपचंद, रेस अतामन पालारी, लजपत राय, मोहम्मद सलीम पालारी, रज़ाई पालारी, शेर अली पालारी, फ़कीर मोहम्मद पालारी, हादी बख्श पालारी, बशीर काठ पालारी, सजाद जोखियो, शहबाज ख़ासकली ऐं ॿिया ॻोठाणा वॾे अंग में शरीक हुआ।